अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। तकरार ड्रामे जी तफ़सील तव्हांखे ॾींदा हलूं जेका हाणे अॼु राति क़िस्त अचण वारी आहे। छा इन में मूसा ऐं मीर जो झगड़ो थींदो पाण में नैना जे करे, या वरी हाशू इन्हनि खे विढ़ाइण जे लाइ का ॿी टल कंदो नवाब खान जे चवण ते? छा लाला ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं नवाब खान ऐं सिजावल खान जे विच में? लाला हाणे कहिड़ो क़दम खणंदो सिजावल खान जे लाइ? जॾहिं सिजावल खान नवाब खान जी दावत खाइण वेंदो, लाला जे दिलि में छा गुज़रंदी? हू वरी सम्झी वेंदो त हाणे कंहिं ॿिए जे लाइ प्लैनिंग ठही रही आहे। छा नेक्स्ट एपिसोड में नैना, मूसा ऐं जेको आहे मीर इहे हिक ॿिए सां सेटिंग करे यानी नैना खे वापसि कयो वेंदो या न? सॼी कहाणी ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में दोस्तो। इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। ॿुधाईंदा हलूं दोस्तो त कहाणी इहा आहे कि नवाब खान जी टल आहे। नवाब खान इहो सम्झी चुको नैना कॾहिं बि मूंसां मुंहिंजे हवाले न कंदो, लेकिन इन खां उहो बहितर आहे त इन पंहिंजे ॿिन्ही दोस्तनि खे पाण में विढ़ाइण जी जेका टल सोची आहे उहा वक़्ती तौरु कामयाबु थी वेंदी ऐं मूसा ऐं मीर नेक्स्ट एपिसोड में हिक ॿिए जे मतिलबु तू में अची वेंदा ऐं मीर ॾाढो कावड़बो मूसा ते। ऐं जेको आहे इहो ई नवाब खान सोचे पियो सम्झे पियो त इहो ईअं कमु थिए, लेकिन वक़्ती तौरु इहो कमु थी वेंदो। मूसा ऐं मीर जो मतिलबु मुंहुं मारी थोरी घणी थींदी, लेकिन दरिया खान इन कम खे ठाहिण जी वॾी कोशिशि कंदो ऐं सेटिंग करण जी कोशिशि कंदो त हाणे इन मसइले खे हल कीअं कयो वञे, मीर जी भेण वापसि कीअं कई वञे ऐं नैना जो छा कयो वञे। नवाब खान इन शइ जो भरपूर फ़ाइदो वठण जी कोशिशि कंदो ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो त हाशू बि हाणे इन जे पोयां लॻाए छॾींदो नवाब खान मीर जे पोयां, ऐं इहा कोशिशि कंदो त तूं ॾिस त करे छा रहिया आहिनि ऐं इन्हनि खे अञा विढ़ाइणो आहे पाण में। तव्हां इहो बि ॾिसंदो त लाला जॾहिं सिजावल वेंदो नवाब खान जी दावत करणु, लाला जे दिलि में शक पैदा थींदो, अगरि हिननि जो ठाह थियो त पोइ मुंहिंजो बचणु मुश्किल आहे, नामुमकिन आहे मतिलबु। ऐं इहो बि तव्हां ॾिसंदो सिजावल खान फ़िलहालु वक़्ती तौरु दावत खाईंदो, ठाह कान कंदो, अॻिते सोचण जो वक़्तु घुरंदो नवाब खान खां। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।